नसीब जमानी साहब के अजर घंटों की लोगों को पेश करें। मुजाहिद जकोई साहब हैं जो एसोसिएशन जो साहब का वाइस प्रेसिडेंट और उनकी गुजारिश का नाज़िम आमिर नवाज राय साहब ने की अजर की लोगों को पेश करें। जावेद सुपर साहब के गुजारिश के नाज़िम जावेद सुपर साहब ने वकील है नारकाना बार एसोसिएशन जो जावेद सुपर साहब असासन काजी संघ एमएमसी जो मेंबर आने के गुजारिश के नाज़िम अर्चन सही अमन और राय साहब ने के अजर के लोगों को पेश करें। हाजी एहसान मेमन साहब की गुजारिश के नाज़िम के भी रिन साहब के करीम सॉरी नगरी साहब के सही हिदायतुल्लाह मेमन साहब ने सीनियर उनके गुजारिश के नाज़िम अच्छा असल मोहम्मद नसीब जमानी साहब के अंदर के लोग को भेजते हैं। ओके अब्दुल सत्तार वली साहब की गुजारिश के नाज़िम आए मौजूद मेहमान के अजर के लोगों को भेजते हैं। अब्दुल सत्तार वली साहब शर्जील सरदार भट्टी साहब सीनियर वकील हैं झारखंड हाई कोर्ट बादशाह उनकी गुजारिश के नाज़िम आमिर नवाज साहब ने के अजर के लोगों को अदीब है खालदा सैयद साहबा वो किताब साहिब किताब है और जो उर्दू शायरी किताब है वो गिफ्ट करना असल इतनी मौजूद मेहमान के खलील मंगी साहब की गुजारिश के नाज़िम असांजे बार जो मेंबर आने जो कराची बार जो मेंबर है श्री चंद कोट साहब काटेश बिकन का कराची बार जे तर में गलमा उन्हनि के अजर के लोगों मुझे प्यारो भा मोहम्मद अली मंगण साहब देखे असी अज इंशाल्लाह वेरी सून बेज आने वाला है बेज आने वाला इंशाल्लाह लगेगा ताकि फुली सपोर्ट मोहब्बत सर ताजो मोहब्बत साईं वेलकम लगे हो साईं असीम केमाली साहब के साईं दानियाल सियाल साहब के साईं आमिर नवाज बड़ाई साहब के साईं के भी लगाई साहब थैंक यू सो मच बड़ाई साहब जल्दी साहब से बहुत मेहमान हैं उन्हें के भी
कोशिशि कंदासीं असांजा जेके आयल मोहतरम महिमान आहिनि उन्हनि खे सुबुह खां वठी असांजा दोस्त ॿुधण जे लाइ आता हुया। काफ़ी दोस्त हलिया विया आहिनि पंहिंजी मजबूरी जे करे कंहिंखे ॿाहिरि खणणा स्कूल खां। सो असांजी पंहिंजो गुज़ारिश आहे के बि गैर साजियुनि खे त अचनि ऐं असांजे दोस्तनि खे पंहिंजे जेका ख़्यालात आहिनि जेकी तब्दीलियूं हलनि थियूं पियूं असां वटि आइनी पासे ॾांहुं सिल जो मदद सां खेॾण जा हलनि था पिया उनखे पंहिंजी राय दोस्तनि जे साम्हूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। इन शहर सां लाॻापियल उन यगाने उन मस्ताने जे उन्हनि सिटनि सां जेके उन कॾहिं तिब्बत सेंटर जे साम्हूं पढ़ियूं हुयूं ऐं पोइ सॼी स्टेट हिली वई ऐं स्टेट सोचण ते मजबूर थी वई। केॾो चाहे दुश्मन डाहे न सघंदो नक्शो मुंहिंजी संद जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जीएसएन 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 नारे 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 सेन जीए जीए जीएसएन नारे 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 सेन जीए जीए जीएसएन। दोस्तों इन शेर पढ़ण जो हिकिड़ो वॾो मक़सद है। आपदा चवंदी आहे उन जो हिकिड़ो कलाम आहे मशहूर उन जो ॿ लाइनूं आहिनि ऐं उहा संद जी वॾी रागिन जॾहिं वो कलाम ॿुधाए थी त उन में ॿ सिटूं आहिनि। अदी शाइरा असांजी भेण हींअर किताब ॾिनो आहे त मूं सुञाणे ई रस्तो इख्तियार कयो आहे जे मुआसी सफ़र में हो साथी त माणींदा मंज़िल असांजा ढोल वॾाटी। ॻाल्हि इहा आहे त 40 जी करारदाद खां वठी तव्हां इन पाकिस्तान खे पहिरें ॾींहुं उहो पाकिस्तान न ठहण ॾिनो। पहिरें ॾींहुं खां वठी केतिरियूं राम कहाणियूं ॿुधायूं केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हां पहिरें ॾींहुं खां वठी पाकिस्तान खे ठहण न ॾिनो। तव्हांजी पहिरियों ॾींहुं नियत सही न हुई। बहरहाल ईंदे ईंदे ॻाल्हि अची वरी बिन शहर ते बीहे थी। ज़ुल्फ़कार अली भुट्टे 1973 जो आइन ॾिनो ऐं इहो पीपल्स पार्टी जो वॾे में वॾो क्रेडिट ॻणिजे थो। बाबा ग़लति त न आहियां। पीपल्स पार्टी तारीख़ी तौर ते जेकॾहिं ॻणाए थी तो वो चवे थी त असांजो वॾे में वॾो क्रेडिट 73 जो आइन आहे। जॾहिं मुल्क ॿ हिसा थी वियो असां इन क़ौम खे जोड़ियो ऐं हिकिड़ो डॉक्यूमेंट ॾिनो। असांजो त उन वक़्त बि क्लेम कुझु ॿियो। असांजो क्लेम उन वक़्त बि को ॿियो त जॾहिं मुल्क टुटी वियो ऐं मुजीबुर रहमान जो 183 सीटूं हुयूं ऐं तव्हां 86-87 सीटनि ते बीठल हो। इहो पहिरियों पाकिस्तान में 47 फार्म हो। नेट वो अलग थिया असीं अलग थियासीं। तव्हां चयो हाणे ही मजमूई डॉक्यूमेंट आहे भुट्टे साहब जी हिते अक्सरियत हुई। भुट्टे साहब ईअं न चयो चवण ठीकु आहे पर सभु माण्हू गॾजनि मजमूई माण्हू गॾिजी इहो डॉक्यूमेंट ठाहियो। अॼु तव्हां तमामु वकील वेठा आहियो यार दोस्त ऐं तव्हां खां पंहिंजी भेणनि खां हिकिड़ो सवाल कयां थो। हिन बार में सवाल छॾे थो वञा छा जेको नाने आइन ठाहियो उहो बिलावल भुट्टे साहब के वो एक्सेप्टेबल है या नहीं, या उन्हें भुट्टे साहब जी किते
पुछो तो सही ना, सवाल तक करियो ना, भला सवाल में तो कोई अड़चन आए ना, इज्जत है एहतराम सा मोहतन सा। तो जावने में भुट्टे साहब का के गलतियों रची भी हुई जिनके तवा 27 दफा दुरुस्त करने की कोशिश करी जा गलती मिली एस्टैब्लिशमेंट इन मुल्क जो वाहिद डॉक्यूमेंट आ जेके इन तार तार करे छड़ियो आ। 6वीं आईनी तरमीम में जजन जी सीनियरिटी खत्म कई वई। हिननि चयो हिकिड़ो जज जेको चीफ जज थींदो वो चीफ जज हाणे न रहंदो, हाणे 3 जज हूंदा, प्यूनी खत्म, हाणे 3 जज हूंदा जेको एस्टैब्लिशमेंट जो यार हूंदो, जेको इन मुल्क जो गद्दार हूंदो, जेको घटिया तरीन शख्स हूंदो, उनखे असां चीफ जज कंदासीं जेको पंजे माण्हुनि जो कचूंबर कढी छॾींदो। असां तरीन खे की मञी सघूं था? पोइ एब्सोल्यूट जुरिसडिक्शन जा कॉन्सेप्ट खणी अची ईंदड़ हिन मुल्क में चीफ जज उन वक्त जो नासिर असलम ज़ाहिद जेके इन बाद में फेडरल अदालत फेडरल कोर्ट में उछलायो ऐं उन खां पोइ चौधरी इफ्तिखार सब खां वधीक 100 मोटो एक्शन वरता। तव्हां उहो 100 मोटो इख्तियार अदालतनि जो पुरे छॾियो त को माण्हू गटर में गिरे, को माण्हू अगवा थी वञे, कंहिं माण्हू सां हिन मुल्क में हिकिड़ी असांजी जुडिशियल कमीशन हुई, उन में तय थींदो त वकीलनि जी ॿारनि जी कंसल्टेशन तमामु ज़रूरी हूंदी। केॾां वई ॿारनि जी कंसल्टेशन? तव्हां हुते पंहिंजा MNA MPS जमा करे तव्हां चयो त हाणे जज इन्हनि ज़रिए भर्ती थींदा। 6वीं ते न बीठा, वो 27वीं आईनी तरमीम में तो अजीब किस्सो आहे। हाणे जुडिशियल कमीशन ही खत्म, जेको मुल्क जो वज़ीर आज़म थींदो हिकिड़ी पार्टी जो, वो पंहिंजा ज़ियाला खणी ईंदो, कोर्ट में भर्ती कराईंदो, उहे हिन सॼे सिस्टम खे तहस नहस करे छॾींदा। हिन तारीख़ जे नामंजूर हिन तारीख़ जे इमाम आमिर नवाज़ वड़ाइच साहब हिन खां पहिरीं ॾींहंनि ॿारनि में किताब कंदे ॾाढी भली ॻाल्हि कई आहे त तव्हां हिकिड़ो भंगी जॾहिं भर्ती कयो था त उन भंगी जो 20 ॾींहंनि जो प्रोसेस आहे। ही राति जे अंधारे में नोटिफिकेशन कढी तव्हां उन वफ़ाक़ी अदालत में माण्हुनि खे विहारियो आहे जेके तव्हां ऐं असां सभिनी जे क़ौमनि जो फ़ैसिलो कंदा। सिंध जा माण्हू आउं तव्हांखे डिॼारण न आयो आहियां। माण्हू चवनि था डिॼारे थो। सुप्रीम कोर्ट जी हिकिड़ी जुरिसडिक्शन हुई साईं, सुप्रीम कोर्ट जी हिकिड़ी जुरिसडिक्शन हुई जंहिंमें सुप्रीम कोर्ट सूबे ऐं वफ़ाक़ जे तज़ाद में सिर्फ़ कंसल्टेशन जो उन्हनि खे राइट हो तो उहा सलाह ॾींदी ऐं उन खां वधीक मशवरे खां सवाइ उन्हनि जी का जुरिसडिक्शन न हुई। पोइ सूबा उनखे क़बूल कंदी न कनि। हाणे हिननि 27वीं आईनी तरमीम में उहे कम के आगा जड़नि रज़न जजनि जे हवाले करे छॾिया आहिनि त बाबा न, जेकॾहिं जज चाहींदो कालाबाग डैम ठहे त पोइ कालाबाग डैम ठहंदो। पोइ पार्टियूं हथ कढी वेंदियूं। पीपुल्स पार्टी चवंदी बाबा असां कोन था चऊं, वफ़ाक़ी आईनी अदालत थी चवे। अबा असांखे ख़बर आहे तव्हांजी वफ़ाक़ी आईनी अदालत कुर्सी आलिया तमनऊ बरकात रू असांखे तव्हांजे इन जेको लिद मां तव्हां लॾूं ठाहिण जी कोशिश कई आहे असांखे ख़बर आहे। हया करियो थोरो। एक रियासत दो दस्तूर। सुभाणे चवंदा दरिया ते कैनाल ठहनि, को हिकिड़ो टुपटांग माण्हू वञी पिटीशन दाख़िल कंदो, वफ़ाक़ी आईनी अदालत उहा ऑर्डर कंदी त हा पाणी वापर मिक़दार में आ, डेल्टा में पाणी न खपे, हेॾा कुझु न खपे, तंहिं करे कैनाल कढो। सुभाणे कैनाल तव्हांजा मंज़ूर थी वेंदा। आयूं पाण किथे? पंहिंजे पेरनि हेठां धरती निकिरे थी। हाणे असां वटि हिकिड़ो ई रस्तो बचियो आहे, या असां मज़ाहिमत कंदे मारिया वञो
या पोइ असां मलेरिया वेगे मरी वञूं। तंहिं करे असां प्रिफरेंस ॾिनी आहे त असीं भले मज़ाहिमत कंदे मारिया वञूं। जिंदाबाद। हिन असां ते कर्ज़ आहे, असां ते फर्ज़ आहे दोस्तो पाण सभिनी ते त ॿारूं पाण मज़बूत कुवत जे हथ में ॾियूं। जेकॾहिं अॼु आमिर नवाज़ वड़ाइच साहब कराची बार जो सदर न हुजे हा, बबरलोए जो धरणो न लॻी सघे हा। बरमलाऊं चवां थो, वॾे आवाज़ चवां थो, बिना के शर्म जे हिजाब जे चवां थो, छो जो क़यादत में दम हो, क़यादत प्रेशर बर्दाश्त कयो ऐं उहे माण्हू अची वेही रहिया। असां बि उन्हनि जा बाह मेली थियासीं, सिपाही थी कमु कयोसीं ऐं पोइ पाण खटियो। माण्हुनि हिन शख़्स खे ताना ॾिना, फेसबुक ते घर में वेठा आहिनि, छा थियो, आमिर वड़ाइच छा कयो, फलाणी छा कयो, कंधे सां सिरांदो, माना इहो विहाणो पियो आहे, हमरा सुतो पियो आहे, कंबल हथ टंगनि ते पियो अथसि, ॿुधई न। ऐं साईं चांहि जो कापी जो कप पासे में पियो अथसि। हाणे फेसबुक ते खोलियो, आमिर वड़ाइच ने क्या किया, झूठ बोलता है। अरे हिन मुल्क में जिते इमरान खान हिन फील्ड मार्शल के हिक इंच न हटाए सघियो हुजे, उते हिन शख्स चयो त नो केनाल नो। दादा तेरे जान निसार हो उन्हें जो इफ्तिताह पियो करे, हिन शख्स चयो नो, त पोइ तव्हां ॾिठो नो थी वियो। सर हिकिड़ो अर्ज़ त करे वञा माण्हुनि ते, हिन वेचारे ते ही पाण त न ॻाल्हाईंदो, हेॾो वॾो क्रेडिट हूंदे का ॻाल्हि कान्हे। हे दोस्त असांजो बीठो आहे, अॼु बि असांजो स्ट्रेस आहे, KBA में साईं ख़ुदा जे वास्ते अहिड़े के माण्हू जे हवाले बार न कजे जेको नंढड़े ॿार वांगुरु ई छॾियूं वरी छॾियूं कचियूं टंगूं हुजनि वरी वञी फाको करे। असां ईअं ई चऊं था, हसीब जमाली असांजो दोस्त पंहिंजी जॻह ते गुरू पवंदा आहिनि, पर हू कॉलर वारो माण्हू आहे, सिधे कॉलर वारो माण्हू आहे। बबरलोए जो मैदान हुजे, मोरे जो मैदान हुजे, हिते तव्हां ॾिठो जॾहिं अतराबाद जहिड़े दमन सदर तव्हांजे बार जे, यकीन करियो लाड़काणे बार में कई सदर आया हूंदा, कई हलिया विया हूंदा, पर अॼु जेको तव्हांजो इंट्रोडक्शन आहे सॼी सिंध में, सॼी सिंध थी ॿुधाए त अतराबाद किथे जो आहे। मज़ाहिमत जे माण्हुनि जा नाला ईंदा आहिनि सर। बाकी हजरत इमाम हुसैन अली मकाम हक पर थे, और यजीद को हम कैसे गलत कह सकते हैं, ये मामला तो अल्लाह पर है। नौज़ बिल्लाह मिना एड़े ईमान जा शिकार ना है। दोस्तों हिन जंग में आऊं तव्हांखे नथो चवां हसीब साहब खे वोट ॾियो, लेकिन मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे हिनी शहर जो आहे मामा प्रवेश, उहो मूंखे चवंदो आहे मामा बेचैन सदाई उन्हनि माण्हुनि सां जेके साबित थियल हुजनि, नवां दोस्त न कजे। हिन दोस्त हसीब जमाली साबित कयो तो हर जगह ते असां सां गॾु ऐं गॾु आहे। तंहिं करे दोस्तो तव्हांखे आऊं कम अज़ कम मुंहिंजे लाइ मौज़ून कैंडिडेट हुआ, मुंहिंजे दिलि जो कैंडिडेट हुआ, बाक़ी दुनिया जी मर्ज़ी आहे, तव्हां दोस्तनि जो वोट आहे, तव्हांजे हथ में आहे, तव्हांखे तय करणो आहे। बाक़ी वक़्त साईं वॾो ज़ालिम आहे, बिटाई साईं चयो आख़िर में, बिटाई साईं कमाल करे वियो, हू ई कमाल जो शाइर आहे। बिटाई साईं चयो जेके कूड़ पिया आहिनि अदा ही थींदो पोइ ही थींदो, पोइ इहे पाणे पधरा थी पवंदा। पाण फरमायो कूड़ियूं पुछनि केच, कूड़ियूं पुछनि केच, होत न पुछे हेकड़ी, जिनी अचो पुनल सी पेच, से पाणे थींदियूं पधरियूं, जिन जो सिंध सां इश्का उहे पंजनि सतनि ॾींहंनि खां वठी आमिर नवाज़ वड़ाइच साहब हुजे, हसीब साहब हुजे, असीं हुजूं, तव्हां हुजो, सॼी क़यादत हुजे, उनखे आराम न आहे, उहे सुकून जी निंड नथा सुम्हनि, 2 कलाक 1.5 कलाक केॾी मां गाॾी में निंड। असांखे ख़बर आहे असांजो वतन ते
वार करे छॾियो आहे असां तव्हांखे न छॾींदासीं तव्हांखे शयूं पंहिंजे सही जॻह ते अचणियूं पवंदियूं इवन आख़िर में ही हिकिड़ी वॾी चार जाम फ्रेम थो करे हे मुल्क असां सभिनी जो आहे बाबा तव्हां खां हिकिड़ो सुवाल थो पुछां महिरबानी कजो ॿुधाइजो हथ मथे करे ॿुधाइजो ही मुल्क कंहिं फौजी जनरल ठाहियो या हिकिड़े वकील कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ठाहियो त पोइ हिन मुल्क खे हलाईंदो बि वकील बचाईंदो बि वकील जिंदाबाद जनरलनि जो कम जंग विड़ण आहे मुल्क जी त कायदे आज़म बि न ठाहे सघे हा जेकॾहिं उहो सन जो पोड़ो शींहुं हुन सां गॾु न हुजे हा महिरबानी तव्हांजी लख कुर्ब अहसान थैंक यू